असुल सवाल है तो इमाम हुसैन मदीने जेड़े शहर के छड़े निकतो छो। वरी जो मक्के में आयो तो मक्के जो शहर हज जा दिहाड़ा सजी दुनिया जा मानू अचन पिया मक्के में हज अदा कर। इमाम हुसैन मक्के के छड़े मानू एराम बदियूं मक्के में अचन था। इमाम हुसैन मक्के के छड़े कूफे दे वजे। सवाल इहो आप जे ज़हनन का पुछो त सही न मोरे वारो अल्लाह ता के अकुल दिनो आ समझ दिनी आ। कदे पान का पुछो सवाल कयो त इमाम हुसैन जे वञण जो मकसद केड़ो हो, गर्ज केड़ो हुयो। रस्ते में वाक़ियो थियो करबला में। कूफे मक्के ऐं कूफे जे विच में मंजिल है करबला जी जिते वाक़ियो थियो आ। इमाम हुसैन जी मंजिल करबला न हुई, करबला में तो वाक़ियो थी वियो, संदन मंजिल त अॻिते हुई कूफे हुई। जे कूफे विया पे त छाजे ला पे विया, मकसद केड़ो हो, गर्ज केड़ो हुयो, मतलब केड़ो हुयो, चाहत केड़ी हुई, तमन्ना केड़ी हुई। एने एकड़ो हिंदुस्तान में मौलवी दो टीटीआर जेड़ो जाकिर नायक इन्हें वरी तकरीर कया त बिन शहजादन की जंग हुई। अमीर मावियो बादशाह हुयो, उन्हें जो शहजादो हुयो यजीद। हजरत मौला अली बादशाह हुयो, उन्हें जो शहजादो हो इमाम हुसैन। बिन्नी शहजादन जे विच में कुर्सी जी जंग हुई। यजीद पियो चे कुर्सी ते मां हुजा, इमाम हुसैन पियो चे त कुर्सी मुखे मिले। कुर्सी जी लड़ाई हुई, बी का गाल कोन हुई। इन्हें सोच जे मथा लानत, इन्हें फिक्र जे मथा लानत, इन्हें फिक्र जे मथा जेको चे तो कुर्सी जे ला निकतो हुयो, इन सोच जे मथा अल्लाह जी लानत। हिकड़ो वरी चए थो त इमाम हुसैन पैसा माल दौलत जे हासिल करण जे ला निकतो, लुटेरो बणजी निकतो। लुटण काफिला लुटिया हुई, रस्ते में काफिला लुटिया हुई, काफिला लुटण जे ला निकतो हुयो। मां तो चवा इन फिक्र जे मथा बे अल्लाह जी लानत। जेको चे तो पैसे जे ला निकतो हो सो कूड़ो आ, जेको चे तो कुर्सी जे ला निकतो हुयो इमाम हुसैन वो भी कूड़ो कूड़े जो पुटरो आ। इमाम हुसैन निकतो छो हुयो, वियो छा जे ला हुयो, मदीनो छो छॾी, मक्को छो छॾी, बच्चा छो वठी निकतो। भला कुर्सी जे ला वने हा न, इक़्तिदार जे ला, पैसे जे ला वने हा त पो इमाम हुसैन जे ला बेहतरीन मरकज मदीनो हुयो। मदीने में फौजूं गडु करे हा, लड़ाई जे ला लश्कर गडु करे हा, हथियार गडु करे हा, कुर्सी वठे हा। त अली असगर ऐं अली अकबर ऐं बीबी सकीना ऐं सुगरा मासूम नियाणियुनि खे वठी न निकिरे हा। जेके कुर्सी जे ला निकरंदा आहिनि से उहे लश्कर वठी निकरंदा आहिनि। इक़्तिदार जे ला जेके वेंदा आहिनि से फौजूं गडु कंदा आहिनि। मुझे इमाम हुसैन जे ला मदीनो मरकज हुयो, नाने साईं जी बारगाह हुई। सच बुधायो मोरे वारा, हिकड़ो सवाल तवां खां पुछां, दिल खां पुछी जवाब ॾिजो। जेकॾहिं अॼु 10 मुहर्रम ते इमाम हुसैन हिते अची वञे ऐं जे इमाम हुसैन हिते ताज मस्जिद में भी ऐलान करे त मोरे वारा केर आ जेको मूंखे सिर ॾींदो। मां तव्हांखे कसम थो ॾियां रब जी ज़ात जो, मां तव्हांखे वास्तो थो ॾियां अल्लाह जी ज़ात जो। सच्ची बुधायो तो सिर केर ॾींदो? केड़ा केड़ा तू 1,500
साल पो पैदा थियो ही न तो इमाम हुसैन डिठो न ज़ियारत कयई न मदीने वारो डिठुई पर अज भी तुझी इया मोहब्बत जो मलाइकन लिखी फरिश्ता शाहिद हैं अज ताज मस्जिद जो दर आई दीवारों पे शाहिद हैं खुदा जो कसम क़यामत जे दिहाड़े ये ताज मस्जिद जो आगुर सहन भी शाहिदी दींदो सुभान अल्लाह हाने जे मदीने में वेही इमाम हुसैन ऐलान करे हाँ तो केरा मूसा मुते सिर दींदो तो मदीने वारा छा चवना तू 1500 साल पो पैदा थे तू सिर दी थो पर जन रूबरू मदीने वारे के डिठो हुयो जन मौला अली जे हथ ते बैत कई हुई मौला अली जा मुरीद जेके मदीने में हजारे न लखे हुया सिर ॾियन हा या न ॾियन हा सिर ॾियन हा या न ॾियन हा कुर्बानी ॾियन हा या न ॾियन हा इमाम हुसैन जे हुक्म ते यजीद छा हुयो यजीद जो लश्कर छा हुयो पर